करुंडी में अलाज सजावल खान खासकेली जी 17वीं वरसी जूं तकरीबूं पुॼाणी ते पहुतियूं। तकरीबुनि दौरान मल जा मुक़ाबला रांदनि तोड़े घोड़नि जे ड्रोड़ जा मुक़ाबला भी कराया विया। रिपोर्ट कर रहा है अली हबीब रत्तड़। करुंडी वेझो समाजी शख्सियत हाजी सजावल खान खासकेली जे 17वीं वरसीअ जूं तकरीबूं पंहिंजे पुॼाणीअ ते पहुतियूं। वरसी तकरीबुनि में घोड़नि जी डोड़, डांदनि जी गोए ऐं सिंध जे सकाफ़ती रांदि मल जा दिलचस्प मुक़ाबला कराया विया, जिन में परे परे खां आयल शौक़ीननि शिरकत करे खूब इंजॉय कई। उन मौक़े ते खासकेली इताद जे अॻवान नियाज़ हुसैन खासकेली ऐं ॿियनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां सिंधी माण्हू आहियूं, बराड़ी में मेलो मलाखड़ो ऐं उहे असांजी सकाफ़त कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे। उनखे बरक़रार रखण जे लाइ ऐं माण्हुनि खे, बराड़ी जे माण्हुनि खे जेका अॼु जे महांगाई जे दौर में जेका ज़िंदगी में माण्हू मुंझियल आहे, मसइलनि जो शिकार आहे, उन खां दूरि करण जे लाइ, उन्हनि खे तफ़रीह ॾियण जे लाइ हीअ इवेंट प्रोग्राम असां वरसी में कंदा आहियूं। जी सिंध खां दांदनि जा शौक़ीन हिते पहुतल आहिनि। दिलि ख़ुशि पई थिए तमामु। हिते डांदनि जी गोए आहे, उठनि जी आहे, घोड़नि जी बि हुई। नंढड़ा वॾड़ा तमामु चमकनि पिया, ख़ुशि पिया थियनि। मलाखड़ो बि फर्स्ट क्लास हो, बि क्लब हुयो, अॼु बि आहे। बाज़ारियूं तमामु फर्स्ट क्लास आहिनि। ये सिंध जी सकाफ़त आहे। हीअ सभु परे परे खां जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां, खैरपुर खां, नौशहरो, मोरो, दादू दोस्त अची करे मेलो मल्हाइनि था पंहिंजे ख़र्च ते। ऐं हिननि खे जेको इनाम खणंदो उन खे जेको आहे सिंध जी सकाफ़त बुस्की जो पटको पहिरें नंबर वारे खे ॾियनि था। हिन में 3 नंबर थींदा आहिनि, ऐं पहिरियों, ॿियों ऐं टियों। हिन में इलाही सारी महिनत हूंदी आहे सुवारनि जी, मालिकनि जी। संगत जेका ई आई आहे असांजा शौक़ीन आहिनि। असांजी पुराणी सकाफ़त आहे सिंध जी, जेका असीं अॼु ॾींहं ताईं हलाईंदा था अचूं, भला भला डांद धारींदा था अचूं। असांखे कुझु अॻिते मिले त कुझु कोन थो, असां पंहिंजे ख़र्चनि ते, पंहिंजे ख़र्च ते हलायूं था इन शौक़ खे। डांदनि जी गोए में खानवाण वासी मोहम्मद बख्श उनड़ जे डांद पहिरीं, जॾहिं त करुंडी वासी ज़ुल्फ़कार सांघीअ जे डांद ॿी ऐं बेराम ख़ासकेली जे डांद 3 पोज़ीशन हासिल कई, जिन खे सिराई नियाज़ हुसैन ख़ासकेली पारां बोस्कीअ जो पटको ऐं नक़द इनाम समेत अजरक उॾाया विया। इहा हक़ीक़त आहे त जेके क़ौमूं पंहिंजी सकाफ़त ज़िंदा नथियूं रखनि, उहे पंहिंजी सुञाणप विञाए वेहनि थियूं। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रत्तड़, आवाज़ टीवी न्यूज़, करुंडी।